घणनि माण्हुनि खे मोहबत मिलण में ॾाढी ॾुखियाई थींदी आहे। किन खे शादी लाइ का छोकिरी न आहे मिलंदी त कुझु छोकिरियुनि खे को छोकिरो पसंदि न आहे ईंदो। इहो ई सबबु आहे जो डेटिंग एप्स ज़रिए इन मसइले जो हल कढण जी कोशिश कई वई, पर पाकिस्तान में इन्हनि डेटिंग एप्स जो ग़लति इस्तेमाल ऐं फहाशी खे हथी मिलण जे करे इन्हनि ते पाबंदी लॻाई वई। हाणे पाकिस्तान में हिकु एप तेज़ीअ सां मक़बूल थी रही आहे जेका माण्हुनि जूं शादियूं कराए थी। दिल का रिश्ता एप ते माण्हू प्रोफाइल ठाहींदा आहिनि ऐं छोकिरियूं या छोकिरा पहिरियां हिक ॿिए जे प्रोफाइल ते मिलंदा आहिनि ऐं बाद में उन्हनि विच में मामला तय थियण ते मुलाक़ात ऐं पोइ शादी थी वेंदी आहे। अहिड़ी रीति टेक्नोलॉजी बि मोहबत जी ॻोल्हा में माण्हुनि जी मदद करे रही आहे। मिसाल तौरु माण्हू कंहिंसां कचहरी करण लाइ चैट जीपीटी समेत ॿियुनि AI एप्लीकेशन्स खां मदद वठी रहिया आहिनि, छो त हू चाहिनि था त संदन जवाबु दिलचस्प ऐं वणंदड़ हुजे। चैट जीपीटी ॻाल्हि ॿोल में मदद कंदी आहे, पर AI जे ज़रिए माण्हू हथराधू तस्वीरूं ठाहे रहिया आहिनि, जॾहिं त पंहिंजूं तस्वीरूं चूंडण में बि AI मदद करे रही आहे। जेतोणीकि पाकिस्तान में टिंडर एप बंदि आहे, पर परॾेह में टिंडर में AI प्रोग्राम शामिल कया पिया वञनि, जिन सां AI खेनि तस्वीरूं चूंडण समेत प्रोफाइल ठाहिराइण में बि मदद करे रही आहे। जेतोणीकि इन जा फ़ाइदा आहिनि, पर इन जा कुझु ख़तरा बि आहिनि त माण्हू इन जे ज़रिए धोखा करे सघंदा। माण्हू AI जी मदद सां पाण वणाए सघंदा ऐं माण्हुनि खां पैसा बि ठगे सघंदा। मोहबत में धोखो ॾेई औरतुनि सां धोखेबाज़ी थी सघे थी। मोहबत जे मामले में माण्हू हूअं बि AI ते भरोसो न कंदा। हिकु सर्वे मूजिबि माण्हू पंहिंजूं तस्वीरूं पाण चूंडींदा ऐं ॻाल्हि ॿोल बि पाण कंदा, पर पोइ बि AI संदन मुख़्तलिफ़ मामलनि में मदद करे रही आहे।